बरकतुन भरे जूं बरकतूं अॼु हुन रोई ॾिनो। पुछियुमि छो? चयाईं मुंहिंजी 11 सालनि जी धीउ अॼु पहिरियों भेरो रोज़ो रखियो। रोज़े खोलण वक़्तु सवाल पुछाईं, उन सां कूड़ ॻाल्हायमि। सवाल? कहिड़ो सवाल? बाबा इफ़्तारी त ईअं थींदी आहे न जीअं टीवीअ में ॾेखारींदा आहिनि। फ्रूट, मेवा, थधा शरबत ऐं सॼी टेबल सजाए रखंदा आहिनि। चयुमि त न बचा, इहो सभु मिड़ई रखंदा आहिनि, बाक़ी माण्हू इहो सभु खाईंदा न आहिनि। इहो कूड़। मेवा, भाॼियूं, मशरूबात समेत सभु मुंहिंजे ख़रीदण जे वस में न आहे। मूंखेसि आथत ॾियण जी कोशिश कई त चयईं यार, ही बरकतुनि भरे जूं बरकतूं रुगो सरमाएदार लाइ आहिनि। मां बि माठ ऐं हू बि माठ।